इनकार इहो कीअं थींदो? उस्ताद बुखारी खे खणी दफ़न कयो, धरतीअ खां मददगार उहो कीअं थींदो? उस्ताद बुखारी खे सिखण सां असांजे महिमान सैयद अज़हर शाह प्रो वाइस चांसलर यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी गुज़ारिश कंदासीं त उहो असांखे वीचार वठे। मलकानी शरीफ मलकानी शरीफ का मना आ गया
बिल्कुलु दरिया जे कप ते बंबिया जलो बटर पवन ये टे कोट बिल्कुलु दरिया जे कपर सां आहिनि ऐं एतिरा पहुते पियल आहिनि जो अॼु जो तव्हां वञी स्कूल जी हालत ॾिसंदा त उते गरह वधा इन कच्चे वारी एरिया खां पोते पियल एरिया खां ऐं पोइ अमीनाउनि मां मिडिल ताईं पढ़ी 5 दर्जा बंबियनि मां पढ़ी अमीनाउनि मां मिडिल ताईं पढ़ी खुदाबाद मां मैट्रिक करे दादू जे कॉलेज मां इंटर करे ऐं पोइ यूनिवर्सिटी ऑफ नॉटिंघम इंग्लैंड में 4-5 साल PhD करे ऐं हिन वक़्त ताईं 7-8 मुल्क दुनिया जा पंहिंजे ख़र्च ते न सरकारी ख़र्च ते साईं वारा पंहिंजे ख़र्च ते विया वरी तहरीर कयो आहे ऐं इहो छा आहे महिनत आहे न का ज़मीनदारी आहे न को वापार आहे न को ॿियो एॾो सरो सामान आहे पर सिर्फ़ु इंसान जी महिनत आहे जेका मूं जहिड़े मिस्कीन बंदे खे इन बंबिया खां दादू खां कोई दुनिया जा सैर सफ़र उहे कराई ऐं इहा बलोच साहब जी सारी महिनत आहे जे हितां खां दादू खां दुबई नेपाल इंडोनेशिया मलेशिया पंहिंजी महिनत ते उन्हनि सभिनी दुनिया जे सुधरियल सुठनि मुल्कनि जा दौरा कया आहिनि ऐं इहो फ़र्ज़ आहे जेका मूं क़ुर शरीफ़ जी आयत पढ़ी कुल सीरू फिल अर्द ज़मीन जो सफ़र कयो सैर करियो कुल चयो हुकुम आहे सिर्फ़ नमाज़ पढ़णु फ़र्ज़ कोन्हे सिर्फ़ रोज़ा रखणु फ़र्ज़ कोन्हे पर सैर सफ़र करणु फ़र्ज़ फंजुरू कैफ़ बदल ख़ल्क़ ॾिसो त असां कीअं तकलीफ़ ऐं उन में आयतूं आहिनि उन में निशानियूं आहिनि इन फी ख़ल्क़ समावात वल अर्द आसमाननि जी ख़ल्क़त में ज़मीन जी ख़ल्क़त में उन्हनि जे विच में जेके शयूं आहिनि इन्हनि सभिनी जी ख़ल्क़त में छा आहिनि आयात उलिल अलबाब माना दानिश जेका हिते इंग्लैंड वेठी आहे जेके तव्हां साम्हूं वेठा आहियो किताब पढ़ो था किताब लिखो था इहे सभु दानिशवर आहिनि इहे सभु उलिल अलबाब ऐं इहा तहरीर करणु इहो लिखणु हीउ सम्झो त इबादत में शामिल आहे इहो ॿियनि ताईं पहुचाइणु ॿियनि में उत्साह पैदा करणु हिन खां वधीक इबादत आहे ई कोन ऐं हिन लिहाज़ सां आउं सिंध जो हिकिड़ो तमामु सुठो अदीब नावल निगार ड्रामा निगार शाइर तारिक आलिम अबरो जंहिं तमामु ज़बरदस्त सफ़रनामो लिखियो लंडन तुंहिंजा रूप बीमारी विझी वियो इलाज कराइण पर हुन इलाज जे बावजूदि हुते मुआशरे खे ॾिठो आहे हुन ते सफ़रनामो लिखियो आहे लंडन तुंहिंजा रूप तमामु ज़बरदस्त तमामु बेहतरीन सफ़रनामो आहे जेको हिकिड़े नावल वांगुरु आहे अहिड़ी कहानी ठहे जेकी नावल वांगुरु आहे तमामु दिलचस्प सिंध सलामत ते अवेलेबल आहे ऑनलाइन तव्हां पढ़ी सघो था त उन नावल निगार ऐं उन सफ़रनामा निगार जे शाइरी मां हिकिड़े शेर जी सिलेक्शन करे चूंड करे मां उहो अर्पींदुसि अॼोकी हिन महफ़िल जे मोहर खे छो किथे राति टुटी वञे किथे रात फुटी वञे का ख़बर न आहे किथे बात टुटी वञे का ख़बर न आहे असीं फ़क़ीर मुसाफ़िर सफ़ीर मोहब्बत असीं फ़क़ीर मुसाफ़िर फ़क़ीर सफ़ीर मुसाफ़िर सफ़ीर मोहब्बत जा पुछो था कहिड़ी अथऊं ज़ात का ख़बर न पंहिंजी ज़ात खे बि आहे पंहिंजो पंहिंजी पनाह करे ऐं हिन पूरी काइनात में समाइजनि ऐं उन में वहदत माणनि ऐं ॿिली खे बसणु इन मंज़िल ताईं जॾहिं माण्हू पहुचे थो तॾहिं उनजे शऊर मां उनजे अकुल मां उनजी दाग मां अहिड़ा गुल निकिरनि था जंहिंजी ख़ुशबू तव्हां असां सभिनी खे ख़ुशि कयो मूंखे हीअ किताब साईं शफ़ी मोहम्मद मेमून साहब वेठा त उन्हनि जे वास्ते सां मूं ताईं किताब पहुतो ऐं मूं उन वक़्तु ई फ़ोन ते बलोच साहब सां ॻाल्हि कई
छो जो आउं किताबनि जो बि आशिक़ आहियां ऐं किताबनि लिखण वारनि जो बि आशिक़ आहियां। ऐं दावत हूंदी बि तरह भलियो वेंदो आहियां, दावत न हूंदी तरह भलियो वेंदो आहियां। जिते इश्क आहे उते हिसाब किताब आहे। ऐं हुन खां पोइ जॾहिं किताब पढ़ियो त मुंहिंजा पहिरीं किताब पढ़ियल हुया मलाइशिया ते सफ़रनामा, जंहिंमें ताज़ो 2019 में मुंहिंजो शागिर्द आहे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में सिंध यूनिवर्सिटी में डॉक्टर श्यामराज चांडू, उन मलेशिया मां PhD कई ऐं उन लिखियो भागवंदन जो मुल्क मलेशिया सफ़रनामो लिखे PhD खां पोइ, ऐं उहो हाणे सिंध यूनिवर्सिटी में असिस्टेंट प्रोफेसर आहे, एसोसिएट प्रोफेसर आहे कंप्यूटर साइंस में। त उनजी लाड़काने में थी हुई, लाड़काने जे भरिसां हुनजो ॻोठु आहे, ॻोठ में हुनजी मौत थी 2019 में, हुन में मां शरीक थियो हुउसि। हुन खां अलावा तव्हां मां जेके सफ़रनामा पढ़ण था शौक़ीन हूंदा त मलाइशिया ते अलाए केतिरा सफ़रनामा, सिर्फ़ु जेकर अल्ताफ़ शेख जो नालो खणो त घणा सफ़रनामा मलाइशिया ते अल्ताफ़ शेख जा 4 सफ़रनामा। हिकिड़ो माण्हू बार लिखे थो पर तॾहिं बि उन मुल्क जूं जेको सिंध खां नंढो मुल्क आहे, हितां खां घटि आबादी आहे, पर उन जूं केतिरा त गुण आहिनि, एतिरियूं त ख़ासियतूं आहिनि जो किताब पिया लिखजनि, मुख़्तलिफ़ जेके आथर आहिनि, राइटर आहिनि, उहे लिखनि पिया, पर उन्हनि में का वजह कोन्हे जो छा आहे। उन्हनि पंहिंजो पाण खे डेवलप कयो आहे, तरक़ी कई आहे, त हितां सॼी दुनिया जा माण्हू अचनि था, ॾिसनि था, पंहिंजा गुण ॻाइनि था, ॿुधाइनि था त कीअं सुधरिया। ऐं को वक़्तु हुयो जो उते कुझु बि कोन हो। 1980 खां पहिरीं जेकॾहिं असां ॾिसूं त मलाइशिया जे हींअर असांजा खानोठा ख़ुदाबाद या ॿिया शहर जी हालत आहे, इन्हनि खां पोइ ऐं इहो 12 सालनि में 10-12 सालनि में 1980 वारे दहाके में मुहाती डॉक्टर मुहाती उन्हनि अहिड़ी तरक़ी वठाई आहे जो उतां जा खानोट जहिड़ा शहर, ख़ुदाबाद जहिड़ा शहर, हींअर मानचेस्टर, लिवरपूल जहिड़ा शहर जेके मुक़ाबिलो कनि था यूरोपियन मुल्कनि सां सुठनि 10 सालनि जी महिनत सां। हिकिड़े माण्हू हुन सां गॾु हुनजी टीम, अल्ताफ़ शेख पहिरियों जेको सफ़रनामो लिखियो मलेशिया ते, हुनजो नालो आहे, हुनजो उनवान आहे मकली खां मुलाक़ात। 1986 तमामु बहितरीन। ऐं उन खां पोइ वरी लिखियो 2003 में 12 सालनि खां पोइ मलेशिया, हुनजो उनवान ॾिनो अथनि 12 सालनि खां पोइ मलेशिया। ऐं उन में उहो हैरान थी वियो आहे त 80 वारे दहाके खां पहिरीं वारो मलेशिया जिते पठान अची माण्हुनि खे ॻोठनि में इहो ओधर ते कपिड़ो ॾींदा, असां वटि ॾियनि था ओधर ते, ऐं जेके तामिल आहिनि उहे अची उन्हनि खे बेकरी जा बिस्किट वग़ैरह ओधर ते ॾेई वेंदा हुआ। माण्हू तमामु पोइ हूंदा हुआ, उन्हनि जा कोट शहरनि सां कनेक्ट ई कोन हूंदा, रस्ता ई कोन हूंदा हुआ, पेचरा ठहियल हूंदा हुआ। उहो हिन 12 सालनि में छा फ़र्क़ु थी वियो आहे। ऐं उन 12 सालनि बाद मलेशिया जी उनवान खां किताब लिखियो, ऐं उन खां पोइ 2012 में टियों किताब लिखियो अथसि मुंहिंजो मोह मलेशिया सां। ही मोहबत जी ॻाल्हि आहे, मोह जी ॻाल्हि आहे, मुंहिंजो मोह मलेशिया सां। 2012 में वरी 2013 में चए थो हलो हलो मलेशिया। अल्ताफ़ शेख हुते 10 साल रहियो आहे, नौकरी बि कई आहे, ऐं उतां जी माण्हुनि जो, उतां जे मुआशिरे जो, उतां जे हुकूमतनि जो, उतां जे वज़ीरनि जो, उतां जे चूंडियल नुमाइंदनि जो, उतां जे यूनियन काउंसिल जो, उतां जे शहरनि जो, उतां जे तालीम जो, उतां जी हेल्थ जो, सहाफ़त जो, उन्हनि सभिनी जा उतां जा मयार निकिता। चवंदा आहिनि त अदीब मुआशिरे जो आईनो, ऐं उहो हिते हूंदो तॾहिं बि आईनो ॾेखारींदो त हिते छा आहे असांजे मुआशिरे में। जेकर उहो ॿिए मुआशिरे, सुठे मुआशिरे खे पसे थो, ॾिसे थो, परखे थो, त उनजो बि आईनो ॾेखारींदो। इहे 4 किताब, उन खां पोइ डॉक्टर श्यामराज जो किताब, उन खां पोइ मोर इन मलेशिया, मोर सागर नाले जो लेखक आहे, मोर इन मलेशिया, उनजो किताब 2019 में ऐं 2024 में किताब आयो आहे मलाइशिया जो।
इन किताब में तव्हां पढ़ो त सिर्फ़ इहो न आहे त तव्हांखे उते सफ़र करण में का जेका इंफॉर्मेशन खपे ॼाण खपे तव्हांखे हेल्प करे, पर न उतां जे निज़ाम खे, उतां जे सिस्टम खे, उतां जे इंफ्रास्ट्रक्चर खे, उतां जे सहूलियतुनि खे, उतां जे माण्हुनि जे माइंडसेट खे, उन्हनि सभिनी खे हितां जे हिन शहरनि सां, हिन धरती सां मुशाबिहत करे ॿुधाए त असीं जिते बीठा आहियूं हिन वक़्तु, उहो वक़्तु हुयो जॾहिं इब्न बतूता जेको मशहूरु सफ़रनामा निगार आहे इब्न बतूता, उहो सेवण जा हवाला ॾिए थो, उहो टंडो जानिया जो हवाला ॾिए थो। सिंध जा शहर 1200 ईस्वी सदी में एतिरा ख़ूबसूरत, एतिरा अॻिते हुआ जो दुनिया जा सयाह अची हिते ॾिसी ऐं देर सफ़र करे हितां जा अहवाल माण्हुनि खे ॿुधाईंदा हुआ। पर हींअर तव्हां ॾिसो त हिते सभु कुझु हूंदे बि, वसीला हूंदे बि मैनेजमेंट सही कोन्हे का, ऐं सही ख़र्च नथो थिए। जेको बलूच साहब हुन किताब में ज़िक्र करे थो त असांजे जॾहिं जेके टावर्स हिते ठहियल आहिनि, पेट्रोनास टावर कोलमपुर में वॾा टावर, 80 माड़ टावर, 80 माड़ ऐं ट्विन टावर, 11 टावर ॿई हिकिड़े ब्रिज जे ज़रिए कनेक्टेड आहिनि। जो अलाए किथां किथां माण्हू अचनि था, इन्हनि सां छा थो थिए, सॼी दुनिया मां माण्हू अचनि था। बुर्ज ख़लीफ़ा खां पहिरियां दुबई में जेको बुर्ज ख़लीफ़ा ठहियो आहे, इन खां पहिरियां ही टावर सॼी दुनिया में ऊचा तरीन टावर हो ऐं सॼी दुनिया अची ॾिसंदी हुई, हैरत वठंदी हुई ऐं उन सां उन्हनि खे नाम मिलंदो हो। ऐं बलोच साहब चए थो त हिते इहे नाम कमाइनि था, माण्हुनि खे सहूलियतूं मिलनि थियूं, पर असांजे मुल्क में तव्हां ॾिसो त जेके असांजा सैर तफ़री वारा सक़ाफ़ती मार्ग आहिनि, उन्हनि छा हालात, छा कंदी, कहिड़ियूं सहूलियतूं, किथे बीठा, बजट बि अचे थी पर कागज़नि में उहा हेॾां होॾां दफ़रपुशाटी थी वञे, साल खां पोइ आहे छा, धूल मिटी में। चए थो ॿाहिरि बंदि कयूं था त मज़ो थो अचे, रस्तनि ते हलूं था, वॉक कयूं था, ॾींहं जो राति जो मज़ो थो अचे, पर जेकॾहिं दादू में वरी असां उहा वॉक कयूं, SP चौक खां हलूं जोई मोड़ ताईं, त सॼो मुंहुं धूड़ थी वेंदो, बबूत थी वेंदासीं, घर वारा सुञाणंदा वञनि। ऐं सुञाणप खां अलावा साम्हूं चिंगची अची वियो, मोटरसाइकिल अची वियो, ट्रैक्टर लॻी वियो, को खोरो अची वियो, मोबाइल खसे वियो, पैसा खसे वियो, बटूं खसे वियो, सभई पोप भराए था। माण्हू पंधु बि नथो करे सघे, सफ़ाई बि न आहे, अमन अमान बि न आहे, ऐं तंहिं करे आज़ादी अहिड़े हिकिड़े गंद वारे माहौल में असां ऐं पोइ ॿाहिरि वञूं था, कुझु वक़्तु, कुझु ॾींहंनि जे लाइ पोइ माण्हू खे रिलीफ मिले थो, ॾिसे थो, वाशे थो, ऐं पोइ आवाज़ निकिरे थो। उन खां अलावा हिन में इहा बि इंफॉर्मेशन आहे त उहो मुआशिरो एतिरो त सुधरी वियो आहे मलेशिया जो उते बाइक, इलेक्ट्रॉनिक बाइक जेके चार्ज थियनि थियूं, मोटरसाइकिल, पे, मोपेड, उहे इंटरनेशनल कंपनी आहे, उनजे तरफ़ां उन्हनि जो कॉन्ट्रैक्ट थियल आहे लोकल गवर्नमेंट सां, उहे रस्ते ते पयूं आहिनि। तव्हां बीम, उनजो नालो आहे बीमा, उन मोबाइल ते ऐप डाउनलोड कयो, तव्हांखे ॿुधाईंदी त नेक्स्ट किथे पई आहे, उहा तव्हां पाण खणो, उनजो बारकोड लॻल आहे, स्कैन करे पाण खणो, पाण हलायो, जिते वञी पहुचो उते वरी उनखे पार्क करे छॾिजो, वरी ॿियो माण्हू इस्तेमालु। केतिरो इको फ्रेंडली माहौल, दोस्त ऐं इकोनॉमिकल, इहा तव्हांखे असांखे पहिरीं ख़बर न हूंदी। जॾहिं असां पढ़ंदासीं, असां वेंदासीं त असां उन्हनि सहूलियतुनि मां फ़ाइदो वठी सघंदा, ऐं इहे साॻियूं सहूलियतूं हिते बि थी सघनि थियूं, असां वटि थी सघनि थियूं, पर जेकॾहिं कोशिशि थिए त। उन खां अलावा कुझु ॿ टे नुक़्ता जेके मूं हुन किताब मां चूंड कया तव्हां सां शेयर कजे त मुख्य रोडनि ते जॾहिं राति जो ट्रैफिक हले थी, उनखे हिकिड़ो शाइर अदीब कीअं थो ॾिसे उन मंज़र खे, चए थो त ट्रैफिक ईअं थी हले जीअं समुंड ते रोशनी जो सफ़र, ॿिलीअ खे आस्ते आस्ते, वॾी ट्रैफिक आहे, रस्ता तमामु वॾा आहिनि ऐं तमामु साफ़ आहिनि, चमकनि पिया ॼण पाणीअ वांगुरु समुंड वांगुरु, ऐं उन्हनि ते जेका गाॾियुनि जी रोशनी आहे राति जो, उहा सम्झो जीअं रक्स पई करे। मुख्य रोडनि ते ट्रैफिक ऐं गाॾियुनि जी हेडलाइट्स जो नज़ारो ॼण समुंड ते रोशनी महव रक्स, ऐं असां मथां पुल ते बीही उनजी अखियुनि खे राति बख़्शी ऐं कलक रक्स जो मज़ो वठो।
गाजरुनि जे हलण खे रोशनियुनि खे कलंदरी रक्स सां भेटण इहा शाइरानी तकनीक आहे इमेजिनेशन असां जहिड़ो आम माण्हू वञे थो हुते गाॾी गुज़री वई रोड गुज़री आहे त ख़बर न आहे बाक़ी माण्हू आहे जेको हुते बाक़ाइदे उन्हनि शयुनि खे पढ़ी ॾिसे थो मथो वठे थो ऐं शेयर करे असां हिन तरह सां जॾहिं मिठाई जा दुकान हुते असां ॾिठा जंहिंजो नालो अल ज़ैतून ऐं हिनजी हिस्ट्री आहे जो बगदाद मां शुरू थिया ऐं इंटरनेशनल हुनजी चेन आहे उते बि चयो त जेकी माई आहे ख़ातून आहे दुकान ते मिठाई जी दुकान ते हुन सां गॾु हिकिड़ो ॿार बि आहे 12-13 साल जो नंढड़ो बि आहे हुन सां गॾु हुनजो पीउ आहे या भाउ आहे हाणे उहे रक्स बि कनि पिया उहा मिठाई हले पई तमामु बहितरीनु मिठाई ऐं उन रक्स हले पियो उन थिएटर बि लॻो पियो आहे त माण्हू जिते थिएटर हुजे रक्स हुजे त माण्हू जा अंबो थी था वञनि त सम्झो त हुनजी आहे एडवर्टाइज़मेंट हले पई आर्ट जे थ्रू मौसीक़ी जे थ्रू रक्स जे थ्रू माण्हू अचनि पिया ॾिसनि पिया ज़ाहिर सेब प्यार वारी ख़रीदारी थी त अहिड़ा तौर तरीक़ा पंहिंजे बिज़नेस खे वापार खे प्रोमोट करण जे लाइ उहे बि असां हिते अपनाए सघूं था जेके सुठियूं ॻाल्हियूं आहिनि मुआशरे में उन खां अलावा बलोच साहब मुख़्तलिफ़ मुल्क घुमिया आहिनि मलाइशिया घुमियो आहे इंडोनेशिया घुमियो आहे नेपाल घुमियो आहे थाईलैंड घुमियो आहे इंडोनेशिया ऐं थाईलैंड मलेशिया खे कंपेयर कंदे शॉपिंग जे लिहाज़ सां ॿुधाए थो त मलाइशिया सस्तो आहे इंडोनेशिया में जेका शइ 100 में थी मिले थो आहे हिते 50 में थी मिले अधु ते सस्तो आहे कोलमपुर मलेशिया त मुख़्तलिफ़ मुल्कनि जा तव्हांखे तक़ाबली जाइज़ा इंफॉर्मेशन उहा मिले थी ॿी आम ॻाल्हि त जॾहिं असां वञूं था ॿाहिरि त असां ॿाहिरि ATM यूज़ करे न सघंदा आहियूं पर जेकॾहिं असां पंहिंजे बैंक मां वञण खां पहिरीं पंहिंजी बैंक मां इंटरनेशनल ट्रांज़ेक्शन एक्टिवेट कराए वठूं त ॿाहिरि वञी असां ATM यूज़ करे सघूं था प्रताप साहब वारा वेठा आहिनि ऐं संतोष साहब वारा ॿुधाए बलोच साहब तव्हां ATM ते कमु न कयो छाजे करे कमु न थियो त इंटरनेशनल ट्रांज़ेक्शन एक्टिवेट न थियल हुआ इहा अहिड़ी त ॼाण आहे मालूमात आहे दिलचस्प ॻाल्हियूं आहिनि कहाणियूं आहिनि किसा आहिनि जेके माण्हू जो घर वेठे सफ़रनामो अदब जी उहा सनफ़ आहे जेका न सिर्फ़ु पढ़ी थी वञे हीअ किताब सिर्फ़ु पढ़जे नथो पर हिन किताब सां गॾु माण्हू घुमे थो ऐं घुमाइण वारो केरु आहे साईं वेठो आहे तव्हां किताब पढ़ो था सम्झो था मलाइशिया घुमूं पिया साईं त लख रुपया ख़र्च कया वीज़ा वरिता हुते विया तकलीफ़ूं करे पोइ होटल मेला उॾारिया असां 800 रुपया किताब जी क़ीमत 800 रुपया 800 में सम्झो त जेतिरो बलोच साहब ॿियो घुमी आयो त असां हिते घर वेठे उहो घुमी सघूं था त इहो सफ़रनामे जी ख़ूबी आहे त उहो दिलचस्प बि आहे मालूमाती बि आहे ऐं उन सां गॾु पढ़ण सां गॾु माण्हू जो घुमण बि थिए थो ऐं वरी तरह तव्हां घुमण वेंदा ॿिया मुल्क वेंदा साॻियो मुल्क वेंदो तव्हांखे हीअ ॼाण हीअ जेको मवाद आहे उहो ताहयात तव्हांजे लाइ मददगार थींदो मां मुख़्तसर कंदुसि हुन ते पूरो मज़मून बि लिखियो हो जेको शेयर कयो आहे तव्हां ताईं पहुचाईंदासीं ऐं मूं जीअं शुरू में ॿुधायो त 8 मुल्क मूं घुमिया आहिनि ऐं उहे 8 सफ़रनामा हिते मौजूदु आहिनि ऐं दादू में साईं शुरूआत कई आहे बलोच साहब सफ़रनामनि जी पहिरां बि कंदो सफ़रनामा दादू जा लिखिया विया आहिनि त मुंहिंजो वाइदो आहे ज़िंदगी रही त 8 सफ़रनामा ऐं उन्हनि 8 सफ़रनामनि जी महूरत ऐं जेको अदब विवेक उहा बि दादू में मुनक़द कंदासीं छो जो असां स्कूल खां वठी पढ़ियो आहे इल्मु अदब शाइरी मौसीक़ी ऐं साइंस आर्ट स्कूल खां वठी पढ़ियो आहे ऐं पढ़ी समय नज़ारे ॾिता हाणे हुन मक़ाम ते पहुता कुझु लिखी सघूं था लिखण जी शुरूआत कई आहे 2017 में मूं हिकिड़ो किताबु लिखियो सिंध यूनिवर्सिटी में सुधारण जी ज़रूरत उन में जेको असां आला तालीम जो निज़ाम ॾिठो इंग्लैंड में अमेरिका में ऐं ॿियनि मुल्कनि में चाइना में ॿियनि मुल्कनि में उन्हनि जे लिहाज़ सां असां वटि कहिड़ा सुधारण जी ज़रूरत आहे कानूनी सुधारा इंफ्रास्ट्रक्चर जो उन ते पूरो किताबु लिखियो 2017 में उनजी महूरत थी हुई शेख आज़ादी करो सिंध यूनिवर्सिटी में जंहिंमें अहमद सुल्तान उन वक़्तु सिंधियत बि संघ जो सेक्रेटरी हो ऐं ॿिया जेके मौजूदु महिमान आया हुआ उन खां पोइ वरी मुंहिंजो फोकस हुयो त असांजे मुआशरे खे साइंसी इल्म जी ज़रूरत अदब बि आहे शाइरी बि घणी आहे पर साइंस जी बि ॼाण आहे आम माण्हू ताईं त उनजे लाइ मूं कोशिशि कई त असां साइंस अदब ऐं आर्ट
इन्हनि टिनी मज़मूननि खे गॾायूं, इन्हनि टिनी माण्हुनि खे गॾायूं। ऐं इहो मूं ॾिठो त ॿियनि मुल्कनि में